अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो ख़बर जो स्लो जारी है। तमाम सां मदेजी में खबर शेयर कंदा हलो। मदेजी जमालपुर ताजी हद गोट मोहम्मद 8 साल निंगरी जबरिया वलद अब्दुल्ला जूनो जो सां ज्यादती जी कोशिश वारस निंगरी सां थाने ते पहुंची विया। निंगरी जे वाल जुदा हूं इंसाफ जी घुर। निंगरी जे वाल जो मासूम ॿारनि समेत पुलिस ऐं पंहिंजी बिरादरी जे मुलज़िम जवाबदार माजिद ऐं रशीद जूनो जो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन सिलसिले में निंगरी जे वालिद अब्दुल्ला ॿुधायो त मुंहिंजी धीअ सां ॿारनि सां रांदि खेॾणु वई हुई, जिते माजिद पुट रशीद जूनो जो मुंहिंजी धीअ खे कपिड़नि खां आजो करे ज़्यादती जी कोशिश कई आहे, पर जमालपुर थाने ते मुलविस जवाबदारनि जे औताक ते मानी ऐं चांहि पी वापसि मोटी आया आहिनि। असां सां नाइजाइज़ी थी आहे, पर पुलिस बाअसर मार्फत मुलविस जवाबदारनि जी वांगर वही रही है। मुलविस जवाबदार माजिद जूनो जो ऐं संदसि पीउ रशीद जूनो जो सां असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि SSP शिकारपुर खां घुर कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ओॾा जमालपुर थाणे पुलिस मौक़िफ़ ॾियण बदिरां मोबाइल फ़ोन बंदि करे छॾी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।